चाची मां चवाई थी मुसा घणी यकी नाण डायण त हुंदी तू रुगो पेर उबता कोन थई आही त सरासर डायण तू ये बस कोन कंदी ना अने तुझो सर खणंदस मां औरत जी दुश्मन आहे तडे त मर्द जे पैर जी जुती आहे कदे ससुनो जो छड़ो कदे मां थी जो छड़ो अल्लाह सही अकुल ले अवा जड़न औरतन के का छड़ कराया था मुर्सा माराया था अवा छो न थी मरो मां कुछ को न थी मां चुप है आ जेड़ी पेते बात साउल रो ना घर माई मां कटरी जा कान थी चुप करे दवाई में हणी न कही का तो नहीं न बात मां चवाई थी खण बारो कर सजे घर जी सफाई हां मुजो घर छो न कर सफाई कंदेस बिल्कुल कंदेस तू वे वारो मां सफाई कंदेस तो मां हलाए थी पई चल तू जला तू आई बलाटा चला आई बलाटा दिलावर सुठो इन में अथई त असांजी जोई में नई दोका जेकरे मुंहिंजो रत बिगड़ी वियो न ॾाढो पुछड़ो थींदे बस आशमा बस रोमू तुंहिंजो लिहाज़ कयो घणो मूं तोखे भा चयो पर तूं मुझी मोहब्बत के मुझी कमजोरी तो समझी ये चूई था दिलावर तुझे गोठ में भी अची सके तो मुखे कसम आए पांचे मौला जो सजो गोठ कद कर पर इन दिलावर के रोके कोन सकंदे बकवास बंद कर ऐं सुठो अथई त हलियो वञ हितां न त मथे में धूड़ विझी सॼे ॻोठ में सर्किस कराईंदोसांइ तू वञी पंहिंजो घर संभाल तू त छा पर को लाट साहब जो पुट भी मुखे नथो रोके सके छो त मां दिलावर आया दिलावर कच्चे जो दिलावर तू नंढे सरदार जो कातिल आहीं इन करे तू हिन ॻोठ में नथो अची सघीं केड़ो सबूत आ तो हां केड़ो सबूत आ तो बिना सबूत जे वती को बड़ कंदो 10 साल गुजरी वियो थो पर तव्हां खां शाहजे बजा कातिल न आहिनि लता न हलायो तव्हां पंहिंजी कोताही लिकाइण लाइ कॾहिं कंहिंते इल्ज़ाम था आणो बाबल साईं जी नक में नोड़ी पियल अथम त तूं एतिरो करे सिबान काकड़े का छिके कढी छॾे अरे ठयो वञा थो मां वञ हाणे वञ
दरिया खान खैर ताए तुम्हारो छोरो अॼु वरी को नओं खेल करे आयो आहे छा? हाँ त चीन हे अछोरे बहादुर मां फाथो आहे जेको ढोर ढगो विकिणी छॾियांसि। वरी कहिड़ो कारनामो कयो अथसि? मोतबर चए थो त मूंखे ससुईअ सां शादी कराए। अञा इन ससुई जी जान नथो छॾे। हाय हाय एॾी का हूर परी त कान्हे जिन जे लाइ एॾो मरे पियो। दुनिया में ॿियूं बि घणी छोकिरियूं आहिनि, हुकुम करे त खोड़ वठी ॾियांसि। ससुई उन्हनि जे अॻियां छा आहे? जंहिं सामणे सुने सां शादी करे ऐं पंहिंजो घर वसाए। शमशाद बेगम मूंखे त ॾाढो परेशान करे। ख़बर थी छा थो चए? चवे थो त मूंसां मेड़ थी हलो शाह ज़मान हली शाह ज़मान खां संग वठो। हाणे का ॻाल्हि दिमाग़ ख़राब थियो अथसि छा? हा अॻ में पंहिंजी ऐं तुंहिंजी बेइज़ती कराईंदो, हाणे वरी मुंहिंजी बेइज़ती कराईंदो छा? छोरो असुल पेड़ कढियूं बीठो आहे। कयां त मां छा कयां? जेकॾहिं नथो मञे न त पोइ तूं छा चवंदो आहीं? लामारो ई हिकिड़ो, पनीस लामारो ई हिकिड़ो छॾाए जान। शमशाद बेगम छोरो कोन मुड़ंदो। इन छोरीअ जी शादी आहे ऐं बहादुर ख़ान फशरी करे ई करे। मां त ॾाढो परेशान आहियां त कयां त आख़िर छा कयां? मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां छा कयां? जेकॾहिं हिन बहादुर खे परेशान नथो ॾिसी सघी त पोइ मुंहिंजी हिकिड़ी सलाह अथई। ईअं कर जो इन घोट खे लामारो ई हिकिड़ो ॾींसि। घोट ख़तम, शादी ख़तम ऐं बहादुर जी किरकिर बि ख़तम। दिलावर साईं, मां पियो ॻाल्हायां बगन। कर ख़बर बगन। दिलावर साईं, कम थी वियो आहे। ठीक है, पांजो ख्याल रखिजे, पर फिलहाल तू उते ही रह। आया तो खुदा बख्शा सा खुशादा। हाँ दी अदा कॾहिं हीअं लड़ी न आहे त वञी भेण जे घरों चांहि जो ढुक पी अचां। सो मां भी वरी सोचियो, मां चयो अधो आहे कमकार वारो मसरूफ़ माण्हू वांदो आहे कोन। हाणे भला मां ई लड़ी वञा अधे ॾे वञी को पाण ई चांहि जो ढुक पी अचां। पर को चङो थियो जो हिते रस्ते में मिले, इन्हनि ॻाल्हि खे छॾिया था। पर रे अदा तुंहिंजी काथऊं टुटी? तुंहिंजो वरी कीअं लुंडीअ ते पेर पियो जो वरी हिन भाॻीअ ससुईअ जो वञी संग वरितो? अदी छा कयां? छोरो जमाल ज़िद्दता लहे ई कोन थो। चवे थो त शादी कंदुसि त ससुईअ सां, न त कुंवारो ई रहिजी वेंदुसि। अदा इन जो मतिलबु इहो थियो त इन नहूसत जे रिश्ते ते तूं बि राज़ी कोन्हे, पर पोइ इन पुट मजबूर कयो थी। अदी बसरा, घोट कुंवार ॿई राज़ी त छा कंदो मुला काज़ी? अल्लाह शल ॿिन्ही खे आबाद रखे, शल कोसो वाह न लॻे। अदा ख़ुदा बख़्श ज़माने जो माण्हू आहे सियाणो। हाणे तूं इहो सोच त बाहि जे भर में वेहण सां सेक कीअं न ईंदो? तूं कोसीअ वाह न लॻण जूं थो दुआऊं घुरे पियो, पर मूंखे त ख़ौफ़ थो थिए त अदी अल्लाह ख़ैर कंदो। हिन भेरे मूंखे सरदार पक ॾिनी आहे त का बि गड़बड़ न थींदी।
ओ अदा दुआ घुरा मां त अलाह मूंखे बचाए ऐं ट्रपो ॾियां वञी पाण दरिया में त पोइ भला इन्हे में ॾोह अलाह जो उहो मूंखे कान्हो बचाए जॾहिं कुझु बचाव पाण बि कबो न सिर जो तूं कुझु सोच सोच कुझु ईअं दुआऊं क़बूल कोन थींदियूं आहिनि ओ अदा बहादुर छितो लॻो पियो थी कोन मुड़ंदी पुट जे लाइ शादीअ जे वॻे जे बदिरां कफन जो कपिड़ो वठी रखो बसरा निभागी वाई त सोली वठ पुट लाइ वरी कफन थी वठराए हल त बसरा कटे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया मां आहियां फ़क़ीरियाणी चवंदसि सच पोइ अमीर हुजे या ग़रीब हुजे भली कंहिंखे चिड़ लॻे या को नसीहत पिराए वञी खॾ में पओ जे सच चओ बि निरण में था लॻो पिया हा केरु मुंहुं चढ़ंदव मुंहुं बि मुंहुं न ॾिसजेव मां अदा अदा करे थी ॻाल्हायांसि हे अॼु उॾरे थो पियो बसरा कचे हुजे जा पके मूंखे कंहिंजी कान कान्हे मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन हा हल हल शेरू बगन तां वटि छो रही दादा न दिलावर बगन खे मारे पियो असां हुनखे बचाए हिते वठी आया आहियूं ऐं तॾहिं असां रहियो पिया पर यार शेरू मूंखे त लॻे थो त दाल में कुझु कारो आहे इहो बगन के मक़सद सां हिते आयो आहे कादन सही थो चए शेरू इन्ही बगन ते यकीन करण न घुरिजे ठीकु आहे जुड़िया दादा तूं अजाए वहम न कर मां सुञाणां थो दिलावर खे हिन दिलावर त मूंखे बि टोले मां कढियो हिन दिलावर सां को बि रही न सघंदो गुलज़ार तूं छा थो चईं कादन मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सही थी लॻी चऊं संगत सदाई कर सदाई कर सदाई कर बाबल साईं छा छा थो चवणु चाहीं बाबल साईं दरिया खान खे का छंड पटियो हुनजो छोकिरो बहादुर रोज़ अचो मुआरे छोकिरे सां विड़ी थो वञे ख़ुदा बख़्श तूं फिक्र न कर हिन भेरे मां अहिड़ो बंदोबस्तु कंदुसि जो दरिया खान जो को बि माण्हू असांजे ॻोठ में अची न सघंदो पर बाबल साईं मुआरो छोकिरो जमाल सफ़ा हिचजी वियो आहे बाबल साईं मूंखे त ख़ौफ़ थो थिए त किथे शादी खां अॻु में मरी न वञे ख़ुदा बख़्श तूं बेफ़िक्र थी उल्को न कर मां हाणे जो हाणे हाशिम खे चवां थो त जेकॾहिं दरिया खान वारो छोरो बहादुर असांजी जूई में किथे बि तोखे नज़र अचे त हुनखे फुल फ्राई करे छॾे ऐं इहो नियापो मां दरिया खान ॾे बि मोकिलियां थो तूं फिक्र न कर महिरबानी बाबल साईं महिरबानी सही माण्हू लाइ छो छा थियो थांव चटण मुंहिंजो मतिलबु थांव धोअण बि नथो छॾे जी बाबा साईं हुकुम कयो हाणे ॿुध जेका मां ॻाल्हि कयां थो या कन खोले ॿुध गौर सां ॿुध हाणे जो हाणे दरिया खान जे ॻोठ वञ ऐं दरिया खान खे मुंहिंजो नियापो ॾिज त छा ज़मान चयो अथई त मुंहिंजो नियापो सम्झी वए न इहो ई नियापो ईअं ॾिजां कीअं तोखे मूं ॿुधायो आहे हाज़ुर बाबा साईं मां हाणे जो हाणे वञा थो इहो ई नियापो ॾींदोमांसि अदा खुश त आई न मुंहिंजी भेण खुशियूं कहिड़ियूं आहिनि बस
जिया पियो। तू ॿुधाए, तू तो खुश आई न? हा दा, अल्लाह साईं जो शुक्र आहे, का तकलीफ़ ना है। खोड़ ॾींहं थी विया हुआ। अॼु सोचुम त पंहिंजी भेण जी ख़ैर ख़बर वठी अचां। तुंहिंजे करे ई त आयो आहियां, न त हिन बेवफ़ा माण्हुनि जी दुनिया में कॾहिं बि न अचां। हा दा, बस कंहिंजे लाइ त अचणो थो पवे न। अदी, जी अदा। अदी, मीरा कीअं आहे? दिलावर भा, दुनिया तो तोखे शाहज़ेब जो कातिल थी समझे, पर सूर इहो अथम तो मीरा भी तोखे शाहज़ेब जो कातिल थी समझे। न मुंहिंजी भेण, मीरा त खौफ़ खां ईअं थी चवे त जीअं अंदर में उभामंदड़ मोहब्बत जो सेक चेहरे मां ज़ाहिर न थी पवे। मुंहिंजी भेण, मीरा त मजबूर आहे। मूंखे मीरा खां का बि शिकायत कोन्हे। अदा, तू समझी छो नथो? मीरा तोखे सच में शाहज़ेब जो कातिल थी समझे, ऐं ॿियो त सरदार साईं भी तव्हांखे कातिल थो समझे, पर उन्हनि वटि सबूत न आहे, इन करे चुप करे वेठा आहिनि। अदी राजुल, मीरा खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ ऐं चइजांइसि त दिलावर शाहज़ेब जे कातिल खे सुञाणे वरितो आहे। ॾींहं ॿिनि में मां कातिल सबूतनि सां अव्हां जे अॻियां पेश कंदुसि। मीरा खे चइजांइ त पंहिंजो घणो ख्याल रखे। ऐं हा, मीरा खे चइजांइ त तुंहिंजो दिलावर तोखां सवाइ उजड़ी वियो अथई। कंडन